जय झूलेलाल, नमस्ते। यूजीसी नेट सिलेबस में चूंड मराठी कहाणियूं वांगुरु पहिरियों ऐं ॿियो शामिल कयल आहे, जंहिंमें अलॻि अलॻि लेखकनि द्वारा लिखियल कहाणियुनि खे अनुवाद करे उन्हनि जो हिकु संग्रह ठाहियो वियो आहे। चूंड मराठी कहाणियुनि जी पहिरीं कहाणी आहे अतिथि देवो भव भाङे मीर जी, जंहिं जा लेखक आहिनि वामन चोरगड़े जी। अतिथि देवो भव जे बारे में अनुवादक महोदय चयो आहे त हीअ संस्कृत जी हिकु चवणी आहे जंहिंजो मतिलबु आहे या जंहिंजी माना आहे महिमान भॻवान जे समान आहे, या चइजे महिमान भॻवान जो स्वरूप आहे। हीअ कहाणी हिकु औरत जे संघर्ष ते आधारित आहे, उनजी महिनत जफ़ाकशीअ ते लिखियलु आहे। हिन में लेखक महोदय चयो आहे कि जीअं हिकु चुटकी सिंदूर जी क़ीमत माईअ खे केतिरी थी चुकाइणी पए, उन जे बारे में ॿुधो त हिन चयो अथई कंकु का टीका। उन कंकु जे टीके जे पुठियां औरत जी ज़िंदगी या उनजी उमिरि कीअं थी निकिरी वञे उनखे ख़बर ई नथी पवे। उन जे संघर्ष जी बि कहाणी आहे ऐं हिन में ॿी बि आहिनि। चलो शुरू कयूं था। अतिथि देवो भव। कल्ह खां बरसाति वसणु बंदि थी हुई। जिते बरसाति जी ज़रूरत हुई उते बरसाति वसाइण लाइ ककर हली विया आहिनि। आसमान राति खां वठी साफ़ हो। हवा में वहंदड़ ठंडक अची वई हुई। जेकॾहिं गहरी निंड मां सुबुह जो उन ॻोठ जा रहवासी उथिया, तॾहिं ॻोठ जी टुकरी जे पौतां सुज मथे ईंदो ॾिठऊं। बाइजा, जेका हिन जी मुख्य किरदारु आहे हिन कहाणी जी, बाइजा खेत मां वापसि आई त तकड़ में पंहिंजा कम मशीन खां बि सुठे नमूने ऐं तेज़ीअ सां पूरा करण लॻी। मशीन खां सुठे नमूने सां मुंहिंजो मतिलबु आहे हिन कम में दिलि लॻाए छॾी हुई। पूरे कयल हर हिकु कम जो वास्तो हिन सां, हिन जे पतीअ सां, संदसि पुट सां, संदसि सफ़ेद ऐं लाल ढगनि जी जोड़ीअ सां हो। गुज़िरियल घणनि ई सालनि खां उन्हनि खे पंहिंजे घर जा भाती करे लेखींदी हुई। हिन वटि बाइजा वटि 2 बैल हुआ। भाती करे लेखींदी हुई। खेनि पंहिंजे हथनि सां अन्न खाराए ऐं पंहिंजे दिलि जो प्यारु ॾेई रुष्ट पुष्ट ख़ुशि राज़ी कयो हुआईं। ऐं 8-10 महीननि खां त संदसि कमु तमामु घणो वधी वियो हो। 20 खां 30 वरनि जी उमिरि ताईं जंहिं विश्वास, उत्साह ऐं आशा विचां माण्हू तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो आहे, साॻे ई विश्वास सां हिन पंहिंजे घर खेत जो कमु कयो हो। जिन जे हिसे में फ़क़ति तकलीफ़ूं आयूं हुजनि, उन्हनि खे ही विश्वास भरियो उमिरि जो दौरु हासिल कोन थींदो आहे। इन करे ई रुगो इहा तशवीह ॾिनी वेंदी आहे असांजे हिन ग़रीब मुल्क जी आज़मूदे जे तजुर्बे गाह महिनत करे जेके खाका अनेक ॼणनि तयारु कया, उन्हनि मां इहो नतीजो पकी तरह सां निकितो आहे त हिन मुल्क में महिनत कश तबके जी ज़ालुनि में 20 खां 30 जी उमिरि ई कान थींदी आहे। 20 वरनि ताईं हू वधनि थियूं ऐं उन खां पोइ हिकदमि संदसि उमिरि जो अंग 31 खां शुरू थिए थो। जंहिं उमिरि जे दौर में औरत बालिग़ बणिजी आज़मूदे सां ऐश अशरत जी ज़िंदगी बसर करे सघे थी, इहो दौर अनेक कारण करे खेसि हासिल ई कोन थो थिए। सुज अञा कुनी कढी मस मथे अचे त ऊंदहि ऐं महिनत जा बादल ओचितो खेसि ढकियो छॾनि ऐं पोइ 4 बजे खिन पीली उस पखेड़ींदी सुज उलहणु शुरू करे। अहिड़ी औरत जे क़ाबिल रहम कहाणी अखियुनि वारनि अनेक ॼणनि ॾिठी ॿुधाई आहे। इन जो सबबु आहे कंकु जो टिको लॻाए ॿिन्ही पासनि सां विढ़ियल साड़ी पाईंदड़ भाॻनि वारी लक्ष्मी ॾिसण ईंदड़ औरत आदर्शी सपननि में ई थी सघे थी। इहा पक हिन हारियुनि मज़दूरनि जे मुल्क में बेशुमार जनता खे थी वई आहे। जीअं पहिरीं चयो कि औरत कमु कंदे कंदे उन्हनि जी उमिरि कीअं थी बीतजी वञे, उन्हनि खे ख़ुदि ई अंदाज़ो नथो लॻी सघे।
पंहिंजे घर गृहस्थी में ईअं थी घुसी वञनि जो पंहिंजे पाण खे बि संभाल करण जे लाइ उनखे टाइम नथो मिले। ऐं हिन कहानी में हिन बाइजा नाले औरत उहा खई आहे जेका बिल्कुलु ई ग़रीब तबिके निम्न तबिके जी औरत आहे। ही अनुवादक चवनि था कि भई ग़रीब तबिके वारी औरतुनि जी त ज़िंदगी माॻई बस खां बदतर ई आहे, जिनखे हिननि खे एॾी महिनत थी करणी पए। सुबुह जो सिज जी किरण खां वठी राति जे सिज ॿुॾण राति अचण तक उन्हनि खे महिनत थी करणी पए पंहिंजी ज़िंदगी खे हलाइण जे लाइ। ऐं उनजो हिन सबबु ॿुधायो आहे कंकु जो टिको। इन करे बाइजा गुज़िरियल 8 महीना जेके महिनत बिना विश्राम वठण सां कई, उहा दिलकश ठगींदड़ सानाइती गैर मामूली सबबु करे थी। ऐं इहो सबबु इहो हो त जंहिं पाटिल जे घर में बाइजा जो मुड़ुसु पैकू 20 वरह कमु कयो, उस में, मींहं में, पाणीअ में, खॾनि खॿनि में, कंडनि पथरनि में कशाला कढी पाटिल जे मेवनि जे बाग़नि में पाणी छिड़काईंदे, मालिक जा घर सोने अन रस भरियल मेवनि, ताज़ुनि भाॼियुनि जूं टोकरियूं गाॾियुनि जूं गाॾियूं भरे मोकिलियईं। ऐं इहो पाटिल माण्हुनि जी नज़र में बेवकूफ़ निकितो हो। कम नसीबा अनपढ़ियल हुअण सबबु हिकु अहिड़ी भुल करे वेठो जा जेकर कॾहिं बि सुधारे नथी सघिजे। महिनत करे पई उहा ज़मीन हिन जो घोटु पैकू जंहिं पाटिल वटि कमु कंदो हो, हिननि खे उहा ज़मीन दान में ॾिनी हुई। बेवकूफ़ निकितो कम नसीब अनपढ़ियल हुअण सबबु हिन हिकिड़ी भुल करे वेठो जा जेकर कॾहिं न सुधारे सघिजे। मरण वक़्तु बाइजा खे सॾे हिन खेसि पंहिंजे हथनि सां कंकु लॻायो हो ऐं 8-10 एकड़नि जी लड़ाटियल यानी गंदी धूल मिटीअ सां सनियल, कॾहिं न खेड़ियल कारी ज़मीन खेसि दान कयईं। कॾहिं न खेड़ियल यानी जंहिं ते हुन कॾहिं खेती कई कोन हुई, कारी ज़मीन हुन कंकु बाइजा खे दान में ॾेई छॾियईं। हिन अहसान मञींदे संदसि पेरनि ते हथ मस रखिया त हिन जो प्राण पखेड़ू उॾारे वियो, उन खां पोइ गुज़ारे वियो। उन ज़मीन ते ई गुज़िरियल 8-10 महीननि खां बाइजा ऐं पैकू महिनत कई हुई। पैकू मालिक जे घर जी नौकरी मालिक जे मोकल सां छॾे बि मालिक सां सुलूक क़ाइमु रखियो। हुन जी नौकरी छॾे ॾिनी पर हुन पंहिंजे मालिक सां रिश्तो बरक़रार रखियो। हुन पंहिंजे मालिक सां ॾाढा सुठा रिश्ता रखिया हुअईं। मालिक सां सुलूक क़ाइमु रखियो ऐं पंहिंजे खेत खे मचाईंदे सूरज देवता खे थोरो देर में उलहण ऐं लॻातार प्रार्थना कंदो आयो हो। खेत खेरण जी शुरूआति करण हिन दशहरे जे ॾींहुं उन गैर आबाद ज़मीन में पहिरियों रंबो खयो। यानी जेका हुनजे दशहरे जे ॾींहुं उन गैर आबाद ज़मीन यानी बंजड़ उज़रियल ज़मीन ते हिन दशहरे जे ॾींहुं पहिरीं पोखण जी शुरूआति कई। उन वक़्तु निकितल घिमियल मिटी पैकू ऐं बाइजा पंहिंजे तिरियुनि में खणी दिलि खोले सघी हुई। उन ॾींहुं उनखे पंहिंजी ज़मीन खे जेका हुन महिनत करे उनखे आबाद करण जे लाइ तयारु कई हुई, उन ते फसल उगाइण जी तयारी करे रखी हुई। उन ॾींहुं हुन पंहिंजे ज़मीन जी मिटीअ खे हथ में खणी करे दिलि खोले सघी, यानी उन ॾींहुं ख़ुशि थी हुई। उन मिटीअ जी आलान बोही मगन जहिड़ी सुगंध सूंघे पिनी जी अखियुनि में गैर रवाजी खुमार, अजीब तवानाई ऐं उमीदुनि जा मिठड़ा मिठड़ा सपना तरी आया हुआ। गैर रवाजी यानी अजीब सो नशो उन्हनि खे लॻो हो। अलॻि ई परंपरागत तरीक़े जो नशो उन्हनि खे आयो। अजीब तवानाई यानी ताज़गी ऊर्जा उन्हनि महसूसु कई। ऐं जेके उन जा उमीद जा जेके नंढा नंढा मिठड़ा सपना तरी आया, यानी जेके उन्हनि खे उमीद हुई कि हाणे हीअ असांजी ज़मीन आहे, असां हिन ते पंहिंजो अन्न पोखींदासीं, उन सां असां पंहिंजी ज़िंदगी बसर कंदासीं, कंहिंजे मथां असांखे डिपेंड कोन थियणो पवंदो, उहे सपना सजण लॻा हुआ।
सपना साकार करण काण कीलियुनि जियां सावण जे पखियुनि जियां बिना थकावट ॼाणाइण जे लगातार महिनत कई हुअईं। उन्हनि पघर जी दारियुनि में पइजी निपजी उन पघर जी दाराउनि में पलजी निपजी बाजरीअ जा सावा काना जेके संदसि ॿनीअ में लहराए रहिया हुआ। उन्हनि जे पहिरीं उन्हनि पोखी बाजरी पोखी हुई। जॾहिं चए थो की बाजरी उन्हनि जे खेत में लह लहाए रही हुई त उन्हनि जी चेर तक अची वई हुई लह लहाईंदे। ईंदड़ ऊचाई ऐं सरसर कंदी पननि में सभु ॾुख दूर गाइब थी वियो। चए थो 8 महीननि खां जेका उन्हनि महिनत कई हुई उन ज़मीन ते, उन्हनि पहिरीं उन ते बाजरी पोखी। जॾहिं हूअ बाजरीअ जा सला उन्हनि जी चेर तक अची विया, उन्हनि खे खिलंदे ॾिसंदे हवा त जॾहिं उन पननि जी सड़सड़ थींदी हुई त उन्हनि खे ॾिसी उन्हनि खे एॾी ख़ुशी महसूसु थी। जेका उन्हनि हेतिरे टाइम में महिनत कई हुई उनखे उहे भुलिजी विया ऐं उन में मगन थी विया। इन ई ख़ुशीअ जे खुमार में बैजा अॼु पंहिंजा सभु कम पूरा कया हुआ। यानी शुरूआत में ॾेखारनि की बैजा अॼु दिलि लॻाए करे पई कमु करे। बैजा छाकाणि ख़ुशि हुई, छाकाणि उन जी ज़मीन ते पहिरीं पोख थी हुई। ॾांडनि खे दाणो पाणी ॾेई ॿारनि ऐं मुड़ुस लाइ मानी सेके जॾहिं ॿाहिरि आई तॾहिं सिज जी रोशनी अञा ॻाढ़ी ई हुई। पैकू ॾांदनि ॿनीअ ॾांहुं वठी वियो। पैकू ॾांदनि खे यानी पंहिंजे बैलनि खे ॿनीअ जी तरफ़ वठी वियो, खेतनि जी तरफ़ वठी वियो। वेंदे वक़्तु हिन पंहिंजे ॾांदनि ऐं बैजा ॾांहुं नज़र उछली। पोइ बि अॼु संदसि वात मां हमेशह जीअं उमेद ऐं उत्साह वरी गिरफ़्तार न निकिती, यानी काई बि हुनजी वाणी मुंहं मां कोन निकिती। इहो बैजा जे ध्यान ते आयो, पर इहा ॻाल्हि दिलि में न करे पंहिंजे 7-8 सालनि जे पुट सां गॾु बाज़ारि वञी हिन लाइ कपिड़ा ख़रीद करे अचणु बहितर सम्झाई। जॾहिं हुनजो घोटु पैकू पंहिंजे ॾांदनि खे वठी पंहिंजे बैलनि खे वठी खेत में पियो त हिन सां हुनजो को बि रवाजी तरीक़े सां ॻाल्हि ॿोल कोन थी। त हिन ते दिलि खे न खयो ऐं पंहिंजे पुट खे हुनखे कपिड़ा ॼणा वठणा बाज़ारि वञिणो त बाज़ारि थी वञे हली। शाम जो पैकू आयो, उदास थी हिन मानी खाधी। जेसी जोणस ठाह जोड़ करे वांदी थिए तेसी कमरे जी कुंड में हंधि विछाए लेटी पियो। पंहिंजा कमु पूरो कयो, पुट जे बदन ते चादर विधाई ऐं पंहिंजे पथड़ीअ जे परींहं छेड़े ते खेसि सिरकाए लेटण जो ख़्यालु कयईं। यानी कोने ते हुनखे सिरकाए छॾियईं। पोइ पंहिंजे मुड़ुस जे अॻियां लेटण जी तयारी कयईं। पुट खे गहरी निंड अची वई हुई। इहा हाज़िरी करे हिन बत्ती विसाए ऐं हू पैकूअ जे भरिसां परबड़े ते पथरड़े ते यानी चटाई ते वेही हली। उहा पंहिंजे पुट खे सुम्हारे पैकूअ जी चटाई ते वेही। तमामु घणी महिनत करे थकजण सबबि बैजा खां अलॻि सुम्ही केतिरियूं ई रातूं काटियूं हुआईं। अॼु संदसि पथड़ीअ ते पंहिंजो पाणे वञी वेहंदे बैजा जे मन में हिकु ख़ुशी ऐं नवाण जी चमक मची वई हुई। चवंदा की एतिरे टाइम खां ई पंहिंजी महिनत हिन में एतिरो लाइफ पंहिंजी बिज़ी रखियो हुई की पंहिंजे पतीअ सां बि हुनखे गॾु टाइम स्पेंड करण जो टाइम ई कोन कढियईं ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में एॾो घुलिजी वई हुई। हिन पैकूअ जी पेशानी ते हथु रखियो। खेसि अञा निंड आई कान्हे। इहो हिकदमि संदसि ध्यान में आयो त ज़रा आहिस्ते पंहिंजे पाईअ विचां पुछाईंसि, अॼु छो उदास पिया लॻो? अॼु वरी लालिया चारो पाणी बराबरि कोन वरितो छा? को सबबु? अहिड़ो कुझु बि कोन्हे, उनजो घोटु चएसि थो। त पोइ मूंखे त ॿियो को सबबु ॾिसणु नथो अचे। पाण अॼु त ख़ुशि हुअणु खपे। सुभाणे खिल ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, वॾो पर्व आहे यानी उत्सव आहे। सुभाणे लालिया ऐं डोलिया हिन जो नालो अथसि हिन जे ॿिन्ही ढगनि जो, हिन जे ॾांदनि जो लाला ऐं डोलिया। लालिया ऐं डोलिया खे संजट लिबास
पाइणो आहे, ख़र्च बि हूअ खां वधीक करिणो आहे, पेट बि असां लाइ ख़ाली पेट बि सुभाणे जे लाइ ख़ाली रखिणो आहे। पोइ ही सभु छा आहे? इन करे ही त वीचार पइजी विया आहियो छा? कहिड़ो वीचार? ही चएसि थी की सुभाणे हिननि जो उत्सव आहे। हिननि जे महाराष्ट्र में डोर डगनि जो हिकु उत्सव थींदो आहे। हीअ चए थो तड़ ऐं पोला जे ॿिए ॾींहुं यानी सावण जी उमास जे ॿिए ॾींहुं करे छॾींदा आहिनि। इहो सॼो ॾींहुं माण्हू रांदि रूंद कंदे ख़ुशीअ में ॻाल्हाईंदा आहिनि। असांजा ॾांजा धर्म कर्म करणकार जुआ कंदा हुआ, ख़राब ॻाल्हियुनि बीमारी सीमारी जी निशानी तौरु हिकु ख़्याली देवता जो बुत ठाहींदा आहिनि ऐं उन जो जुलूस कढी आख़िर में नदीअ जे में परवान कंदा आहिनि। इहा बि हिकु रीत सम्झी वेंदी आहे ऐं कर शुरू थिए उन राति खां ओजागो करे माण्हू वाका करे चवंदा आहिनि, मखियूं जीवड़ा मच्छर मङण खारस खंघ बीमारी सीमारी खणी वञ। ओ मारताब उन ॾींहं खां पोइ मखियूं मच्छर बीमारी सीमारी घटि थिए थी। उन विश्वास सां ॿिए ॾींहं खां रोज़ानी कृतकार शुरू कंदा आहिनि। ही लेखक चयो आहे की चवंदा की महाराष्ट्र में हिकु तड़ पोले नाले त्योहार मल्हायो वेंदो आहे, जेको सावण जी उमास जे ॿिए ॾींहुं थींदो आहे। इन त्योहार में ई छा कंदा आहिनि की पंहिंजे डांडनि खे सजाए संवारे करे उन्हनि खे हर कंहिं पंहिंजे मिलण वारनि जे घर वठी वेंदा आहिनि। जीअं महिमान वेंदा आहिनि तीअं महिमान वांगुरु पंहिंजे डांडनि खे पंहिंजे हिननि खे माण्हुनि जे घर वठी वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे उन्हनि जो आव भगत थींदो आहे, उन्हनि खे दक्षिणा ॾिनी वेंदी आहे। त हीअ थी चएसि की भई तुंहिंजे लालिया ऐं डालिया छा कोई चारो वारो कोन खाधो या उनजे सबबु तूं परेशान आहीं छा? ऐं सुभाणे जे प्रभ खे ॾिसी करे यानी सुभाणे जेको उत्सव आहे उनजे पैसे ॾोकड़ जे लाइ तोखे परेशानी आहे छा आहे? इहो बाइजा पंहिंजी घोट पैकू खां पुछेसि थी। सुभाणे पोला जो प्रभ आहे ऐं लालिया ऐं डोलिया लाइ इहो पहिरियों पोला आहे। इहो शुद्ध मद सां मल्हाइणु खपे। चएसि थो शुद्ध, ही चएसि थो जेको ही त्योहार आहे पंहिंजे घोट खे चए थी की जेको ही पोला त्योहार आहे उहो पाण खे ॾाढो शुद्ध मन सां मल्हाइणु खपे। पंहिंजे घर लाइ त इहो पहिरियों ई पोला आहे ऐं मूं वटि हिकु पैसो बि कोन्हे। इन जो ई ज़रा ख़्यालु थी पियो अथमि। पैकू चएसि थो की सही आहे पहिरियों त्योहार आहे ऐं पंहिंजे लाइ त डांडनि जो बि पहिरियों ई त्योहार आहे, पर हिन त्योहार जे लाइ मूं वटि हिकु पैसो बि कोन्हे त ही त्योहार मां कीअं मल्हाए सघंदमि। ईअं चई पैकू थोरो सिरकियो ऐं बाइजा जे कुल्हे ते हथ रखियईं। इहो चई करे पैकू थोरो मुस्काए थो ऐं बाइजा जे कुल्हे ते हथ थो रखे। पोइ तव्हांजे वीचार पूरो थियो? चएसि थी की हाणे जेको तव्हां इहो वीचार कयो तव्हांजो वीचार पूरो थियो? छा फ़ैसिलो कयो? कुझु बि न। टियों ॾींहुं बंदि ते मरमत करण लाइ पत्थर घुरबा हुआ। इन लाइ जेके 2-4 रुपया ख़र्च कयमि उहे अजाया कयमि। ईअं लॻी रहियो आहे। चएसि थो की जिते हिननि जो खेत हो न हुते हिननि जो नंढड़ो सो बंदि ठहियलु यानी बांध ठहियलु जेको टुटी पियो उनजे पाणीअ जे वहिकिरे खे रोकण जे लाइ हिन खे पैसा ख़र्च करणा पिया उनजी मरमत जे लाइ। ही उन ते वीचार करे रहियो आहे की अगरि उहे 2-4 रुपया मां हुते ख़र्च न कया हुआ त अॼु मूंखे सुभाणे पोला जेको उत्सव आहे उनजे लाइ मूंखे उहे पैसा कमु अची वञनि हा। पोइ वरी छा? अॼु तूं ही छा पुछी रही आहीं? ही चएसि थी ही हिकु त्योहार आहे, हिकु उत्सव जंहिंमें डांडनि खे ख़ूब सिंगारियो वेंदो आहे ऐं संदनि पूॼा कई वेंदी आहे। जेका पोला त्योहार आहे। चएसि पोइ छा अॼु तूं सवाल जवाब कहिड़ा करे रही आहीं? ज़रा ख़ुशि बाइजा खे चएसि थो की तूं अॼु ख़ुशि बि नज़ी हेॾी थकियल टुटियल आहीं त तुंहिंजे चहिरे ते उहा मुस्कान आहे, मुर्क आहे। पंहिंजो पाणे मूं वटि हली आई आहीं? नेठ बि आहे छा? चएसि थो अॼु आहे छा? जेका माई 8 महीननि खां अलॻि रहंदी अलॻि सुम्हंदी हुई अॼु वापसि पंहिंजे मुड़ुस जे पासे में आई आहे त हुनखे बि थोरो आश्चर्य थियो ऐं अॼु ख़ुशि बि आहे ॾाढी।
ईअं त कुझु बि कोन्हे, मां रुॻो एतिरो ॿुधाइण आयसि त सुभाणे लैलिया ऐं डोलिया खे अहिड़ो त पूरण पोली जहिड़ो माल खाराईंदासीं जो हू ॾाढा ख़ुशि थी वेंदा। अॼु नंढड़े खे बि नवां कपिड़ा वठी ॾिनमि, इहो शायदि ॾिठो ई कोन। चयसि तव्हां उहे शायदि ॾिठो कोन, न को वरी पुछो बि। जॾहिं ग़म ॿिन्ही गॾिजी भोॻियो आहे त पोइ अॼु जी ख़ुशी सिर्फ़ु एतिरो ॿुधाइण लाइ आई हुअसि। चयसि थी कि मां त केवल एतिरो ॿुधाइण लाइ आई आहे कि जॾहिं पाण पंहिंजा अॼु मां बाज़ारि वई हुअमि, ॿार खे कपिड़ा बि वठाए ॾिना ऐं चयसि थी कि अगरि पाण हेतिरा पंहिंजा दुख गॾु ॾिठा आहिनि त अॼु जेको सुख जो ॾींहुं आहे त उहो बि त पाण खे गॾु ई भोॻिणो आहे। सच इहो सभु आंदे कीअं, मूंखे बि त ॿुधाए। मिड़ेई आंदमि, जंहिं ॾींहुं तव्हां बंद जी मरमत करण लाइ पैसा ख़र्च कया हुआ उन ॾींहं खां वठी पैसनि ते वरितल गाहु लालिया ऐं डोलिया खे हुननि खां थोरो घटि ॾियणु लॻियो। चयसि कि हूअं जे ॾींहं जी अपेक्षा मां हिननि खे गाहु थोरो घटि ॾियणु लॻी हुअमि ऐं संदसि पेट खे लत ॾेई गाहु विकिणी 4-5 रुपया जमा कया हुआ। यानी लालियनि ऐं डोलियनि खे थोरो थोरो बुख ते रखी करे हुन उहे पैसा गॾु कया हुआ। एतिरे पैसनि सां सुभाणे जो प्रभु सवलाई सां मल्हाए सघंदासीं। गूंगनि जानवरनि जो उपवास बि छुटिजंदो। अॼु गुड़ बि आणे रखियो अथमि। हाणे चओ कीअं आहियां मां? हाणे चसो ॾिठई मां ख़ुशि छो आहियां। यानी इहो सभु सच आहे ऐं उन्हनि चइनि अखरनि में जीवन गॾु गुज़ारण जे शास्त्रनि जो पवित्र श्लोक जपजी विया। संदन उहा राति सावण जी ऊंदाही पख हूंदे बि चांदनीअ जहिड़ी गुज़री। घर जे खीर खे चङी तरह टहिकाए काड़े श्री आङुड़ जे थुल्ह जेतिरी मलाई कढी मानीअ सां खाइण, ताज़ी विलोड़ण लस्सीअ मां मखण जो गोल गोल चाणो कढी वात में विझण, ईअं आराम ऐं आनंद सां सॼी राति ॿिन्ही ॾींहं जो कार्यक्रम तय करण में काटे छॾियईं। सुभाणे जो हिननि सोचियो कि सुभाणे असांखे कहिड़ा कहिड़ा कम करणा आहिनि। अखियुनि जा छपर छींबण बिना ई यानी चए थो कि हुनजी एतिरी ख़ुशि आहे कि हुननि खे राति निंड बि कोन आई, हुननि जूं पलकूं बि कोन झपकियूं ऐं शरीर खे विश्राम ॾियण बिना ई थकावट लाहींदे हिननि उहा राति काटे ई छॾी। इंसान जॾहिं ख़ुशि हूंदो आहे त हुनजी निंड विंड सभु गुम थी वेंदी आहे। तीअं हिननि सां बि उहा ई ॻाल्हि थी। इहो अॼु ताईं कंहिं बि कोन ॿुधायो त असुर जो कुकड़ बांग छो ॾींदो आहे। साॻे ई तरह शुक्र तारे जी रोशनी ॾिसण में ईंदी आहे। ॾिसण में ईंदे ई पैकू बाइजा खे चयो, उथ, अॼु सिज खे ज़रा जल्दी सॾु कंदासीं। उथी शुक्र जी चौखी रोशनीअ में हू ॿनी ॾांहुं हलियो वियो। पलस जे वण जूं 4 टाड़ियूं टोड़े आयो। हिन जो जेको पलाश जो वण आहे उहो हिकु ख़ूबसूरत आहे। उन वण जी इहा विशेषता आहे त उहो सदाईं उन जूं टाड़ियूं छा उन जा पन हूंदा आहिनि न, टे जी झुंड में हूंदा आहिनि। ऐं हिकु संस्कृत जो श्लोक जो हिसो आहे जंहिंजी माना आहे पन, गुल, मेवा ऐं पाणी। अरबी मूल जी ख़सूस यानी विशेष आहे। हिन जी हिकु विशेषता हिन पलाश जे वण जी इहा ॿुधाई कि हिन जा जेके 3 पन हूंदा आहिनि न, 3 गॾु पन हूंदा आहिनि ऐं सदाईं ख़ूबसूरती सां ई खिलंदा रहंदा आहिनि। हिननि खे पंहिंजे त्योहार में हिननि खे पलाश जे वणनि जूं 4 टाड़ियूं तोड़े खणी आयो। दरवाज़े ते उहे टाड़ियूं उभियूं करे ॿधाई। पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ उहे टाड़ियूं तोड़े आयो ऐं पंहिंजे घर खे सजाइण लॻो। पंहिंजे ॾांदनि जी जोड़ी लालिया ऐं डोलिया खे राति जो ई हैड गीह संदसि थोहनि ते लॻाए खाइण लाइ नींड ॾेई आयो हो। सुबुह थींदे ई खेनि ॿाहिरि वठी वियो।
राति जो पंहिंजे हिन डांडनि खे हैड ऐं घी खाराए करे उन्हनि खे यानी आमंत्रित करे आयो हो पंहिंजे घर खाइण जे लाइ। पोला जे प्रभ ते डांदनि खे नींड ॾेई यानी हिननि खे आमंत्रित कबो आहे पंहिंजे हिननि जानवरनि खे पंहिंजे बैलुनि खे पंहिंजे घर महिमान जीअं खाधे ते घुराइबो आहे। उन ॾींहुं डांडनि खां को बि कमु कोन वरितो वेंदो आहे। उन्हनि जो कमु माण्हू संभालींदा आहिनि। अहिड़ी तरह सॼे साल जे लाइ हिननि जेके तकलीफ़ूं सठियूं आहिनि उन अहसास जो मुआवज़ो चुकायो वेंदो आहे। चए थो हरजानो असां सॼे साल जो इहो ई ॾींहुं जेको हिननि जो डांडनि जो ॾींहुं आहे पोला उन्हनि ॾींहुं डांडनि खे खां को बि कमु कोन वरितो वेंदो आहे। उन्हनि खे सजाए सवारे करे घर घर घुमायो वेंदो आहे। जीअं ॿारनि खे संभालियो आहे तीअं उन ॾींहुं खेनि संभालियो वेंदो आहे। ईश्वर जे अंत असीम हथ फाड़ विराट ॾातारपणे खे माणींदड़ इंसान जंहिं भावना सां पितरम पुष्पम फुलम तोयम संदसि चरण में अर्पण करे समूरे जीवन उपनिषद जे श्लोक मूजिबि त्याग करे मारण जी भावना जीअं रखबी आहे तीअं हिकु ॾींहं लाइ समूरी शेवा डांदनि जे चरणनि में अर्पण करे पंहिंजे फराग दिली यानी पंहिंजी उदारता पंहिंजी दिली उदारता जो उदाहरण ॾींदो आहे। पशु पखियुनि ते दया ॾेखारण जी इच्छा करण जो ॾींहुं आहे ही पोला जो परब यानी त खेतीअ जे देवता जी आज्ञा पालण जो ॾींहुं। ही पोला जो प्रभ हिन पोला जे प्रभ जी पूरी हिन व्याख्या कई अथई कि पोला जे प्रभ जी ॾींहुं खेती जो देवता यानी इन्हनि खे खेती करण में सभिनी खां वधीक सहयोगी बैल ई कंदा आहिनि जंहिंजे आधार ते या जंहिंजे सहयोग सां ई हल हलाए करे पंहिंजे खेत खे जोतनि था उनखे वसाइनि था। चए थो कि जीअं पंहिंजा त्योहार थी विया आहिनि तीअं ई पोला महाराष्ट्र में हिन डांदनि जो त्योहार आहे। उनजी सॼी व्याख्या कई अथई हिन में उनजे त्योहार जे ॾींहुं छा छा कंदा आहिनि पंहिंजे जानवरनि खे सिंगारींदा आहिनि सजाईंदा आहिनि उन्हनि खे सुठो खाधो पाणी खिलाईंदा आहिनि उन्हनि खां को कमु कोन वठंदा आहिनि। उनजी सॼी व्याख्या इन त्योहार जी हिन कई अथई। ऐं वरी गुज़िर 8 महीना जी लालिया ऐं डोलिया जे बल ते पैकुअ जी बनीअ ते फसल पैदा थियो हो। चए थो हिननि ॿिन्ही डांडनि हिन पंहिंजी लालिया ऐं डोलिया जेका बैल हुआ उन्हनि जी महिरबानी आहे उन्हनि जो जेको बल आहे उनजी ताक़त आहे उनजे आधार ते अॼु जेका फसल पैदा थी आहे उहा हुननि जे करे ई आहे। उन्हनि लाइ पैकुअ जी दिलि में केतिरो न अहसान जो जज़्बो भरियल हूंदो। इन जो विश्वास उन्हनि जे गूंगनि जानवरनि खे बि थी वियो जॾहिं उथण शर्त पैकू संदसि बदन ते प्यार विचां हथ फेरियो हो। पैकू पंहिंजनि ॾांदनि जी जोड़ी पंहिंजे मालिक जे घर वठी वियो। नौजवान पाटिल ऐं नए पाटलाणीअ खे नमस्कार कयईं। पंहिंजे हक़ी घर अची कमकाज करण जो विश्वास धारे पंहिंजे हथनि हेठि वॾा थियल ॾांदनि जे ॿिनि जोड़ियुनि खे छोड़े उन्हनि खे पंहिंजे ॾांदनि सां गॾु वठी नदीअ ते वियो। जॾहिं पैकू तयारु थी करे पंहिंजे उन पाटिल जंहिंजे घर कमु कंदो हुनजे घर वञे थो उनजे घर बि जेके ॾांदा हुआ उन्हनि खे बि नंढे हूंदे खां वठी पैकूअ ई पालियो निभायो हो पंहिंजे ॿारनि वांगुरु तिन खे बि खणे थो ऐं उन्हनि खे वठी करे नदीअ जे किनारे उन्हनि खे सनानु कराइण लाइ वठी थो वञे। नदी तलाउ में ॾांड छोड़े छॾे ॾिनई ऐं पंहिंजी उमिरि विसारे धोती मथवरो वराए धड़ाम सां पाणीअ में टुपो ॾिनई। ॾांदनि जे बदन ते हथ फेरे मैटे खेनि बिल्कुलु अछो उजरो करे छॾियईं। पोइ खेनि तलाउ मां ॿाहिरि कढी किनारे ते रखियल सुके कपिड़े सां संदन बदन उगी छॾियईं। संदन पुछड़ियूं हथनि ते सटे सुकायईं ऐं पंहिंजनि आलनि कपिड़नि सां घर मोटियो। चए थो कि हुन पंहिंजे ॾांदनि खे सुठी तरह सनानु वान करायो उनजे पुछड़ीअ मां उन पुछड़ीअ खे पकिड़े पंहिंजे हथ जी तिरीअ ते रखे उनखे पुछ खे छंडे करे जेके उनजा पुछड़ीअ जा वार हुआ उन्हनि खे सुकाए छॾियईं ऐं ख़ुदि
आलहनी कपिड़नि में पंहिंजे घर जी तरफ़ रवानो थियो। मोटींदे सर सब्ज़ बनीअ ॾांहुं निहारींदे रामधन रंबियो, ईअं कंदे ॼण इहो साफ़ साफ़ ज़ाहिर कयो त असां सम्झी विया आहियूं त अॼु असांजी उपवास टोड़ण जो ॾींहुं आहे। हिन देश में ही गूंगा जानवर अनंत काल खां अपूर्वश्य वाग्यम वारे श्लोक अनुसार रुगो रंबू करे ई अनेक मानाऊं ज़ाहिर कंदा आहिनि। चए थो कि ज़ाहिर ई इन्हनि खे जानवरनि खे बि पंहिंजी भावना ज़ाहिर करण जो हिकु ई ज़रियो आहे, रंबू करे, यानी पंहिंजे मुंहं मां आवाज़ कढी करे ही पंहिंजी भावना ज़ाहिर करे सघनि था। उस में ॾांदनि जो बदन पूरी तरह सुकी वञण ते संदसि रंग वधीक निखिरजी वियो हो ऐं साई सब्ज़ चारागाह में पेट भरे चरण लाइ जेकॾहिं जबल चढ़ण लॻा तॾहिं गहरी साई रंग जे पननि वारे चंपिया गुलनि जे वण जूं सफ़ेद लाल गुड़ टिड़िया आहिनि। इहो महसूस करण खां पोइ वन देवी बि न रही सघी हूंदी। चए थो कि जॾहिं हिन प्रकृतिअ जी बि हिकु ॿुधाई अथई कि जॾहिं प्रकृति पंहिंजे रूप में ईंदी आहे त केतिरे अलॻि अलॻि तरह जा पाण खे गुल फुल सभु ॾींदी आहे ऐं उनजी प्रकृति जी सूंहं खे ॾिसी करे इंसान मंत्रमुग्ध थी वेंदो आहे। इंसान त छा पर प्रकृति ख़ुदि बि पंहिंजी उपजाऊ पंहिंजी पैदाइश गुलनि खे ॾिसी करे मंत्रमुग्ध थी वेंदी आहे। लेखक महोदय इहो चवणु चाहिनि था।